सखर जे गडाणी फाटक वारे इलाइक़े लाखापीर लॻ 20 सालनि खां पोइ स्कूल जी बिल्डिंग जो कमु शुरू। वालदेनी शागिर्दनि में ख़ुशी पखिड़िजी वई। सिंध हुकूमती सखर जे चूंडियल नुमाइंदनि जा थोरा मञा 286 शागिर्दनि शागिर्दियाणनि जो मुस्तक़बिल रोशन। उन सिलसिले में सखर जे गडाणी फाटक वारे इलाइक़े लाखापीर लॻ गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जे तबाह थियल बिल्डिंग जो कमु शुरू थी वियो। 2 माड़ बिल्डिंग जी तामीर जो कमु आख़िरी मरहले में पहुची वियो। स्कूल जी इमारत जी तामीर थियण सबबि शागिर्दनि शागिर्दियाणनि समेत वालदेनी उस्तादनि जे चेहरनि ते मुरकूं अची वयूं। उन ॾिस में स्कूल जे हेड मास्टर शहज़ादो जो चवणु हो त 2007 खां मुंहिंजे हिन स्कूल में पोस्टिंग थी हुई। स्कूल में 5 उस्ताद 140 नियाणियुनि ऐं 146 छोकिरनि खे तालीम ॾियनि था, जॾहिं त स्कूल खे आर्ज़ी तौरु मस्जिद में तालीम ॾेई रहिया आहियूं। बिल्डिंग जे मुकमल थियण खां पोइ स्कूल जी इमारत में तालीम ॾींदासीं। स्कूल जी पुराणी इमारत ज़बून हाल थी वई हुई। तालीम खाते जे आला ऑफिसरनि खे दरख़्वास्तूं ॾियण ऐं सखर जे चूंडियल अवामी नुमाइंदनि जी दिलचस्पीअ खां पोइ 20 सालनि बाद इमारत जो कमु आख़िरी मरहले में आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची